जान मोहम्मद महर केस में अहम अगभराई थी आहे। अहम जवाबदारनि जी गिरफ़्तारी जा इतला मिलिया आहिनि। पुलिस के जान मोहम्मद महर क़त्ल केस में अहम कामयाबी मिली आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे गिरफ़्तार थियल जवाबदारनि में उम्मीद कादरानी, सरवर मिसरानी ऐं आकिल धारे जो शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। जान मोहम्मद महर केस में अगभराई थी आहे। अहम जवाबदारनि जी गिरफ़्तारी जा इतला मिलिया आहिनि। ज़रियनि मूजिबि पुलिस के जान मोहम्मद महर क़त्ल केस में अहम कामयाबी मिली आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में उम्मीद कादरानी, सरवर मिसरानी, आकिल धारे जो शामिल आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सखर मां जान मोहम्मद महर केस में अहम अगभराई थी आहे। अहम जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस जान मोहम्मद महर क़त्ल केस में अहम कामयाबी हासिल करे वरिती आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में उम्मीद कादरानी, सरवर मिसरानी ऐं आकिल धारे जो शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जान मोहम्मद महर केस में पुलिस अहम अगभराई कई आहे। नाज़रीन इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे SSP इरफान समो सां सखर मां। अस्सलाम वालेकुम SSP साहब। जी वालेकुम सलाम। जी SSP साहब, अॼु जेका जान मोहम्मद महर जा कातिल पुलिस गिरफ़्तार कया आहिनि, ॿुधाए पियो वञे अहम कामयाबी आई आहे पुलिस जी। अवां इन ॻाल्हि जी केतिरी तस्दीक़ कयो था? इहा गिरफ़्तारी कीअं ऐं किथां अमल में आई? जी ॾिसो, जान महर जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ असां मुसलसिल शाहबेलू कचे में ऑपरेट करे रहिया आहियूं। कल राति भी पुलिस जी पार्टीज़ उहे इनसाइड कचा एरिया में वियूं। उनमें असां ॿेड़ियुनि जो बि इस्तेमालु कयोसीं, जंहिंमें हेवी एक्सचेंज ऑफ फायर बि अचो कातिलनि सां। ऐं गॾोगॾु उन इलाइक़े में जेके मेन इन्फ्लुएंशियल जेके वॾेरा जेके हिनखे रायूं वेठा आहिनि, उहे कुझु 4 जेका सो मुख़्तलिफ़ नोयत जा जेके माण्हू आहिनि उहे असां गिरफ़्तार कया आहिनि ऐं उनजी जेका इन्वेस्टिगेशन असां करे रहिया आहियूं। जी SSP साहब, जेके ये गिरफ़्तार कया विया आहिनि जवाबदार, इहे कातिल आहिनि या सहूलियतकार आहिनि, या इहो मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त हिन केस में टोटल केतिरा जवाबदार जेके नामज़द थियल हुआ? जी 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 जेके नामज़द आहिनि, मां उहो तव्हांखे ब्रीफ कयां त जेके नामज़द जेके कातिल असां कुझु टाइम पहिरियां गिरफ़्तार कयासीं, उनजो जेको अंग आहे उहो 6 छॾड़नि खे असां गिरफ़्तार करे APC कोर्ट में उन्हनि खे प्रोड्यूस कयो वियो ऐं उहे हिन वक़्तु अंडर ट्रायल आहिनि। कल्ह वारियूं जेके गिरफ़्तारियूं आहिनि उहे शाहबेले जे अंदरि रहंदड़ उहे वॾेरा जेके हिननि खे पनाह ॾेई वेठा आहिनि, हिननि खे हर मामले में फाइनेंस करे रहिया आहिनि, उहे 4 ॼणा असां कल्ह गिरफ़्तार कया आहिनि। ऐं गॾोगॾु जेको मेन कातिल आहे, जॾहिं पुलिस उन्हनि जे घरनि ताईं वञी पहुती त उनमें हिकिड़ो हेवी एक्सचेंज ऑफ फायर पिणु थियो आहे ऐं उहो जेको आहे सिलसिलो उहो हाणे बि हली रहियो आहे ऐं उनमें जेका वधीक तस्दीक आहे, जेका रिज़ल्ट आहे उहो असां करे रहिया आहियूं। जी इरफान साहब, मां अवां खां इहो पुछणु चाहींदमि, तव्हां कल्ह हिकु प्रेस रिलीज़ जारी कई जंहिंमें हिकु नाम निहाद सहाफ़ी जो बि ज़िक्र कयो। अवां खां इहो ॼाणणु चाहींदासीं त उहो केरु आहे? ॾिसो, अहिड़ी का प्रेस रिलीज़ असांजे तरफ़ां त जारी न थी। जी इरफान साहब, इहा पुलिस जे तरफ़ां कल्ह जारी त थी हुई? न, पुलिस जी तरफ़ां का बि प्रेस रिलीज़ जारी न थी आहे। बाक़ी हीअ जेके गिरफ़्तारियूं जेको तव्हां मूंखां सुवाल पुछी रहिया आहियो, उन्हनि में 4 ॼणा असां गिरफ़्तार कया आहिनि जेके सहूलियतकारी में मुलविस आहिनि। उनजे ख़िलाफ़ जेका FIR आहे उहा बि इख़लाज कई आहे। जी, अञा ॿिया बि जवाबदार आहिनि कुझु नामज़द थियल जिन जी ॻोल्हा कई पई वञे? जी जी बिल्कुलु बिल्कुलु, जेके जवाबदार आहिनि उहे अञा ताईं हुन में एट लार्ज आहिनि ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ शाहबेलू कचे में पुलिस हिन वक़्तु बि मौजूदु आहे। जी इरफान साहब, जेकॾहिं एतिरो टाइम थो थी वञे कंहिं बि केस खे ऐं इहे वक़्त ते अहिड़ियूं कार्रवायूं कयूं वञनि ऐं जेको आहे त उन ई टाइम ते इहो कयो वञे त इहो जवाबदार सभु गिरफ़्तार थी सघनि, हिन वक़्तु तव्हां कहिड़ा क़दम खणी रहिया आहियो उन्हनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेके पोइ हिते अञा रहियल आहिनि, नामज़द आहिनि केस में? सखर पुलिस मुसलसिल हिन में महिनत करे रही आहे कच्चा इलाइक़े में। तव्हां जेकॾहिं ओवरऑल ॾिसो तव्हां फिगर त असां वटि अॻुवाट पर तावान जा जेके माज़ी में वाक़िया हूंदा उहे हिन वक़्तु ते बिल्कुलु ज़ीरो आहिनि ऐं गॾोगॾु अमन अमान जी ओवरऑल सूरत हाल बि काफ़ी बहितर आहे। स्पेसिफिकली जान मोहम्मद महर जी कातिलनि जे हवाले खां जेके 12 ॼणा नॉमिनेट थियल हुया, उन मां 6 ॼणा सखर पुलिस हाणे कुझु ॾींहंनि में गिरफ़्तार करे उन्हनि खे जेलनि जे हवाले कयो आहे ऐं गॾोगॾु जेके रहियल कातिल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ कचे इलाइक़े में जेका ऑपरेशन जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। ज़ाहिरी आहे कचे जा जेके डायनामिक्स हूंदा आहिनि उहे डिफरेंट हूंदा आहिनि, उन में काफ़ी मुश्किलातूं बि अचनि थियूं। वाटर चैनल्स आहिनि, APC जी मूवमेंट में काफ़ी मुश्किलातूं हूंदियूं आहिनि ऐं पुलिस जी जेका मूवमेंट आहे उहा कातिलनि ताईं ख़बर पइजी वेंदी आहे त हिकिड़े हिकमत अमली तहत असां उन में कमु करे रहिया आहियूं।
GSFC साहब जेके गिरफ़्तार कया विया आहिनि जवाबदार, इन्हनि खे अदालत में कॾहिं पेश कयो वेंदो? ॾिसो, इहे असां गिरफ़्तार कया आहिनि, इन्हनि जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा हली रही आहे ऐं इहे अदालत में पेश कया वेंदा। ठीक है, अवां जी वॾी महिरबानी इरफान समो SSP सकर, अवां आवाज़ न्यूज़ के टाइम ॾिनो।